नौशरो फिरोज़ मामा खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज़ मुख्तियार कार पारां कमकारो न करण ख़िलाफ़ आफिस अमले ऐं तपेदार जो गॾियल एहतजाजी मुज़ाहिरो, जंहिंजी अॻुवाणी तपेदार अब्दुल मजीद गोरा हो। तपेदार नाले मिठो पीरज़ादो, मलूको राजपर, ग़ुलाम मुर्तज़ा मशहूरी, बाबर लाशारी ऐं ॿिया करे रहिया हुआ, जिन नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते धरणे ते वेठल मुज़ाहिरीन मीडिया अॻु दाईंदे चयो त जंहिं ॾींहं खां मुख्तियार कार नौशरो फिरोज़ जी आफिस जी चार्ज मुख्तियार कार अज़ीज़ जूणे जो संभाली आहे, उन ॾींहं खां आफिस जो समूरो कमकार ठप थी वियो आहे, जंहिं सबबि सख़्तु परेशान आहियूं। नौजवान परेशान डोमिसाइलनि जा ढेर हुननि वधीक ॿुधायो त कमु न थियण जी सूरत में असांखे घटि वधि ॻाल्हायो वञनि था ऐं गुज़िरियल 2 महीननि खां आफिसर जी ब्लैकमेलिंग जे करे आफिस जो कमकार ठप आहे, जेको अवाम जे कमनि में दिलचस्पी नथो वठे, रोज़ बहाना करे कमु टारे छॾे थो, एतिरे क़दुरु जो डोमिसाइल बि सही नथो करे। नौजवान परेशान बणियल आहिनि। उन्हनि निगरानी वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू, कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद, डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ समेत ॿियनि वस वारनि आला अमलदारनि खां घुर कई त नाअहल करप्ट मुख्तियार कार अज़ीज़ जूणे जो खे हटाए अहल मुख्तियार कार मुक़ररु कयो वञे, जीअं आफिस जूं कार्रवायूं हली सघनि। ॿी सूरत में सख़्तु एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।